इहा कई वई आहे त रिमोट कंट्रोल डिवाइस जेको आहे उन जे ज़रिए इहो धमाको थियो आहे। कंहिं पारां इहा तस्दीक कई वई, थोरो वाज़े कजो। जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि उहे अनऑफिशियली तौर ते इहो ॿुधाइनि पिया त हीअ रिमोट कंट्रोल ज़रिए जेको आहे उहो धमाको कयो वियो, पर सरकारी सतह ते पुलिस तरफ़ां जेका आहे उहा उन जी तस्दीक न कई वई आहे। सरकारी सतह ते उहो इहो चवनि पिया त धमाके जे हवाले सां जेको आहे BTS जी जेका टीम आहे उहा रिपोर्ट तयारु कंदी। उन रिपोर्ट बैदि जेको आहे कुझु चई सघिजे थो। हिन वक़्तु जेको आहे जॾहिं असां को SSP ओभर खां बि पुछियो त जेकी मारिजी विया आहिनि उन्हनि जे नालनि जे हवाले सां, त SSP ओभर इहो जवाबु ॾिनो त जेकी लाश आहिनि उहे मुकमिल तौर ते सड़ी विया आहिनि। उन करे हिन वक़्तु जेको आहे उन्हनि जे हवाले सां के तफ़सील जेकी आहिनि उहे नथा ॾेई सघजनि। उन्हनि जी सुञाणप जो जेको अमल आहे उहो बि जारी आहे। SSP ओभर इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त रेंजर्स, छाकाणि त हलकार चैनीज़ जी सिक्योरिटी ते मौजूदु हूंदा आहिनि, रेंजर्स हलकार मोटरसाइकिल ते मौजूदु हुआ, उहे हलकार जेको आहे धमाके में ज़ख़्मी थिया आहिनि, जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। रेंजर जी जेका मोटरसाइकिल आहे उहा बि सड़ी वई आहे। ॿ मोटरसाइकिल ॿियूं आहिनि उहे बि सड़ी वियूं आहिनि ऐं गाॾी जेका आहे उहा मुकमिल तौर ते तबाह थी वई। ॿुधायो वञे थो त हीअ प्राइवेट गाॾी हुई जंहिंमें जेको आहे चाइनीज़ जेके आहिनि उहे हॉस्टल खां जेको आहे इंस्टीट्यूट अची रहिया हुआ, त जीअं ई हू गेट ते पहुता त धमाको थियो आहे। जी हबीब, जीअं मां ॿुधायो त इन धमाके जे नतीजे में इन चीनी उस्तादनि खे सिक्योरिटी फराहम कंदड़ जेके रेंजर्स एहलकार मोटरसाइकिल ते सवार हुआ उहे शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि जी हालत बाबति कुझु ॿुधायो पियो आहे? केतिरा रेंजर्स एहलकार आहिनि जेके इन धमाके जे नतीजे में ज़ख़्मी थिया, जिन खे पटेल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे? ज़ख़्मियुनि जो जेको टोटल तइदादु आहे उहो 3 ॿुधायो पियो वञे, जिन में 2 रेंजर्स एहलकारनि जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक जेका आहे उहा कई वई आहे। SSP ओभर तरफ़ां ॿियो ॿुधायो वियो आहे त उन्हनि ज़ख़्मी रेंजर्स एहलकारनि खे जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते उन्हनि खे तिबी इमदाद जेका आहे उहा ॾिनी पई वञे। रेंजर्स एहलकारनि खां बयान जेको आहे वरिता वेंदा त उनखां पोइ बि जेको आहे हिन जांच में अॻिभराई जेका आहे उहा हासिलु थी सघंदी, पर फ़िल वक़्तु जेको आहे उहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन्हनि जी जेका उते तिबी इमदाद आहे उन्हनि खे मुहैया कई पई वञे। ऐं उनखां अलावा जेको आहे ही यूनिवर्सिटी जेका आहे उन में ऑलरेडी जेका आहे चाइनीज़ खां अलावा बि रेंजर्स जी मौजूदु हूंदी आहे, एहलकार जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां। ऐं उनखां अलावा हिन यूनिवर्सिटी जा जेकी 2 गेट आहिनि, गोल्डन जुबली गेट खां अलावा जेको आहे ॿियो गेट बि आहे, ऐं उते बि जेको आहे सिक्योरिटी गार्ड जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि सां पुलिस एहलकार मौजूदु हूंदा आहिनि, त कॾहिं उते जेको आहे रेंजर्स जेकी अंदरि को वॾो इवेंट हूंदो आहे त रेंजर्स एहलकार बि जेको आहे उहो यूनिवर्सिटी जे गेट ते मौजूदु हूंदा आहिनि। इहा ख़बर जेको आहे न पइजी सघी आहे अञा ताईं त जेकॾहिं मैग्नेटिक डिवाइस ज़रिए जेको आहे बारूदी मवाद नस्ब कयो वियो गाॾी में, त उहो किथे कयो वियो, इन ॻाल्हि जी बि जेका आहे ख़बर न पइजी सघी आहे। की हीअ यूनिवर्सिटी जे अंदरि ऑलरेडी रेंजर्स बि मौजूदु हूंदी आहे ऐं चाइनीज़ सां गॾु रेंजर्स जेके एहलकार आहिनि उहे पिणु मौजूदु हुआ, जेकी पाण मुतासिर थिया आहिनि हिन धमाके जे नतीजे में। कुझु ई देरि खां पोइ जेको आहे BDS टीम जॾहिं रिपोर्ट जारी कंदी त उनखां पोइ जेको आहे ख़बर पइजी सघंदी त हिन धमाके में कहिड़ो डिवाइस इस्तेमालु कयो वियो, तस्दीक थी वेंदी उन ॻाल्हि जी। ऐं इहो बि पतो पवंदो त घणो बारूदी मवाद जेको आहे उहो हिन धमाके में इस्तेमालु कयो वियो। जी हबीब, जीअं मां ॿुधायो त SSP ईस्ट अब्दुल रहीम शिराज़ी जंहिं वक़्तु तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहियो, उनजो इहो चवणो त लाश छाकाणि त मुकमल तौर ते सड़ी विया आहिनि, जिन जी DNA करण खां पोइ ई उन्हनि जी सुञाणप जेका आहे उहा ज़ाहिर थी सघे थी। छा इहा ख़बर पइजी सघी, जीअं कुझु सिक्योरिटी ज़रिया चवनि पिया त जेके लाश आहिनि उन्हनि में 2 औरतुनि जा लाश शामिल आहिनि? जी बिल्कुलु, हिकु औरत जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त हिकु औरत जेका आहे मारिजी वियलनि में शामिल आहे। 2 औरतुनि जी जेका आहे उहा तस्दीक न थी सघी आहे। अलबत्ता असां जॾहिं पुलिस ऑफिसरनि सां ॻाल्हायो आहे ऐं इंतिज़ामिया जे माण्हुनि सां ॻाल्हायो आहे त उन इहा तस्दीक कई आहे त मारिजी वियलनि में हिकु औरत बि शामिल आहे। मजमूई तौर ते 3 ॿुधाए पिया वञनि लाश, उहे चाइनीज़ जा ॿुधाए पिया वञनि ऐं हिकु पाकिस्तानी ड्राइवर जेको आहे ॿुधायो पियो वञे, जेको गाॾी ड्राइव करे रहियो हो। गेट वटि जॾहिं गाॾी पहुती त धमाको थियो, जंहिंमें 4 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया, जिन में उहो ॿुधायो पियो वञे त हिकु औरत शामिल आहे। 2 औरतुनि जी हिन वक़्त ताईं जेको आहे हिते क्राइम सीन ते जेकी मौजूदु आहिनि ऑफिसर्स, उन्हनि तरफ़ां जेको आहे तस्दीक न कई वई आहे। अलबत्ता हिकु औरत जी तस्दीक कई वई आहे। जी
हबीब ही जेको परॾेही इंस्टीट्यूट आहे कराची यूनिवर्सिटी जे अंदरि जंहिंजो ही उस्ताद ऐं अमलो हो जिन खे हॉस्टल मां इन इंस्टीट्यूट आंदो पियो वियो त उन धमाको थियो आहे उन डिपार्टमेंट जेको आहे कन्फ्यूशस उन जे इंतिज़ामिया पारां कुझु ॿुधायो वियो आहे त कहिड़ा कहिड़ा उस्ताद जेके आहिनि उहे इन वैन जे अंदरि हुआ मौजूदु? जी जी मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ ताज़ो वाक़ियो आहे धमाको के हिन वक़्तु थियो आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो जेको मौक़फ़ आहे उहो अञा ताईं जेको आहे साम्हूं न अची सघियो आहे ऐं न ई कराची यूनिवर्सिटी इंतिज़ामिया या लाॻापियल इंस्टीट्यूट जा जेके अमलदार आहिनि उन्हनि जेको आहे उन हवाले सां को मौक़फ़ पेश कयो आहे। ॿुधायो पियो वञे त जेको आहे उन्हनि तरफ़ां जेको आहे पुलिस जॾहिं उन्हनि खां मालूम कंदी या हू पाण जेको आहे पधिराई जारी कंदा त उनखां पोइ जेको आहे ख़बर पइजी सघंदी। हिन वक़्तु ताईं हिते क्राइम सीन ते यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मां कंहिंजो बि जेको आहे मौक़फ़ साम्हूं न आयो आहे ऐं न ई कंहिं जेको आहे। ठीकु आहे हबीब, अवां वाक़ई वारे हंध ते मौजूदु आहियो, अवां खां वधीक अपडेट्स बि वठंदासीं। महिरबानी अवां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।